गंबट पुलिस पारां सीनियर सहाफ़ी अजीब लाखो के एक कूड़े केस में गिरफ्तार करे गिरफ्तारी ज़ाहिर न करण खिलाफ बोलतार बराजे सहाफ़िन प्रेस क्लब अॻियां नागा चौक खां रैली कढी। सलीम महर, ख़ालिद बोज़दार, ईमान सोढड़ो, वज़ीर अली राहूमल ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि मीडिया के ॿुधायो त गंबट पुलिस अॼु सुबुह बुराक पेट्रोल पंप तां सिविल कपड़नि में कार सवार पुलिस एहलकार खंबे गुम करे छॾियो आहे ऐं गंबट पुलिस चवे थी त असां सहाफ़ी अजीब लाखो खे गिरफ़्तार नाहे कयो, न ई असांखे का ख़बर आहे। हुननि चयो त गंबट पुलिस बाअसरनि जी विंगार वही रही आहे ऐं सीनियर सहाफ़ी अजीब लाखो खे खंबे गुम करे छॾियो आहे। हुन जी ॻोल्हा बावजूद बि को बि ॾस पतो नथो पवे ऐं पुलिस कुझु बि ॿुधाइण लाइ तयार नाहे। सहाफ़िन के खंबे कूड़नि केसनि में खैरपुर पुलिस गुम करे सहाफ़िन सां वॾी नाइंसाफ़ी करे रही आहे। उन मौक़े ते हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सकर ऐं SSP खैरपुर खां नोटिस वठी सहाफ़ी अजीब लाखो के आज़ाद करे सहाफ़िन मां बेचैनी ख़त्म करण जी अपील कई आहे ऐं अजीब लाखो जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वञे न त सॼी सिंध जा सहाफ़ी रोडनि ते एहतिजाजी तहरीक हलाईंदा, जंहिंजी ज़िम्मेवार गंबट पुलिस हूंदी। सहाफ़िन सां नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।